अहम ख़बरनासी नवां खे ॾियूं पिया। लाड़काणे में दुकानदार खे बांदी बणाइण जे केस में SHO ते 1 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। अदालत पारां चयो वियो आहे त बांदी बणायल दुकानदार जा वारिस चाहिनि त केस दाख़िल कराए सघनि था, जॾहिं त SHO बकापुर अब्दुल गफूर मुगेरी 3 ॾींहं अॻु गुलबहार रिंद खे लॉकअप कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद समो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़काणे शहर में बेगुनाह किराने के दुकानदार के बांदी बनाए वाले केस में अदालत SHO बकापुर मथा 1 लख रुपयो दंड विझी केस जेकॾहिं बांदी बणियल जा वारिस अदालत चयो आहे त चाहिनि त उहो जेको आहे SHO ते अहिड़ो केस पिणु दाख़िल कराए सघनि था। ही SHO बकापुर आहे अब्दुल गफूर मुगेरी तरफां 3 ॾींहं अॻु शहर के इलाहाबाद में किराने के दुकानदार आहे, उन दुकान ते चढ़ाई करे गुलबार रिंद के बेगुनाह गिरफ्तार करे थाने अंदर लॉकअप करे छॾियो हो। बाद में SHO तरफा वारसन का नौजवान की आज़ादी लाइ 5 लख रुपया रिश्वत तलब कई ही। उन ते बांदी बणायल गुलबार रिंद के भाउ एजाज रिंद पंहिंजे वकील मोहम्मद कासिम कनासरो की मार्फत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत में दरखास्त दाखिल कराई, जैसे अदालत 4th सिविल एंड जज एंड जुडिशियल मजिस्ट्रेट के रेड कमिश्नर कयो, जैं गुज़रियल ॾींहुं बकापुर थाने से अदालती छापो हणी बांदी बणियल गुलबार रिंद के आज़ाद करायो, जॾहिं त अॼु जेको 6 एडिशनल एंड सेशन जज लाड़काणे की अदालत में अहिड़ी दरखास्त जी ॿुधणी थी, जिते अदालत SHO बकापुर अब्दुल गफूर मुगेरी मथा 1 लख रुपयो दंड ऐं खेसि अदालत इहो चयो त वारिस चाहिनि त उन जे मथां SHO मथां केस दाख़िल कराए सघनि था। ठीक है, मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।